नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ठारू शाह ख़बर ॾींदा आहियूं। ठारू शाह में चौमासी बरसात जो पहिरियों वसकारो खां पोइ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मुल्ला चौक, न्यू तक मोहल्ला, रेशम गली, शाही बाज़ार, मार्केट चौक, इस्पताल रोड समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पाणी रोडनि ऐं रस्तनि ते जमा थियण खां पोइ घरनि में काइजी पियो आहे, जंहिं सबबि माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज़ बणियल आहे। जॾहिं त चौमासी बरसात जी अॻुवाट मालूमात हूंदे बि टाउन चेयरमैन ऐं टाउन ऑफिसर बरसात पवण खां अॻु के बि जोगा उपाय न वरिता आहिनि। शहर मां टाउन अमलो मुकमल तौर ते गुम आहे। टाउन ऑफिसर सिकंदर अली वाजाणी ऐं टाउन कमेटी चेयरमैन पंहिंजनि बंगलनि ताईं महदूद आहिनि। जॾहिं त शहर जे सुञाण धुरियुनि जो चवणु आहे त टाउन चेयरमैन ऐं टाउन ऑफिसर शहर जे डेवलपमेंट ऐं तरक़ियाती कमनि लाइ ईंदड़ करोड़ रुपयनि जी बजट हड़प करे विया आहिनि। इन्हनि नैब FIA जे बाला ऑफिसरनि चीफ सेक्रेटरी सिंध ऐं DC नौशर फिरोज़ खां मुतालबो कयो त अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।